वारे खां मुज़फ़र काज़ी जी रिपोर्ट मुताबिक़ नाम्यारे तालीमदान ऐं लतीफ़ शनास रिटायर्ड उस्ताद कन्यालाल गुरबख्शियाणी जी यादि में सिंधी अदबी संगत वारे तरफ़ां ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। तस्वीरुनि आॾो मेणबत्तियूं ॿारे भेटा पेश कई वई। ताज़ियती मेड़ा खे ख़िताब कंदे हरीफ़ चांडियो, इरफान मन्नान, नजीब चांडियो, साहिल सिकंदर, उस्ताद अब्दुल हादी चोलियाणी, वकार रज़ा, अयाज़ ख्वावड़, सलाह चांडियो, मोरियल मीरजत, वहीद चांडियो, फ़हद चांडियो ऐं ॿियनि चयो त लाल गुरबख्शियाणी हिकु बाउसूल बेडपो तालीमी माहिर हुअण समेत लतीफ़ जो वॾो शाहरियो हुयो, जंहिं न फ़क़ति हिकु उस्ताद जी हैसियत में नए नस्ल जी आबियारी कई। हुन जनरल अयूब ऐं जनरल ज़ियाउल हक़ जे उघाड़ी आमरियत में जेल जूं सख़्तियूं पिणु बर्दाश्त कयूं। उन्हनि वधीक चयो त कन्यालाल गुरबख्शियाणी शाह लतीफ़ जे फ़िक्र जो तमामु घणो गहरो मुतालियो करे उनखे ग़ैर रवाजी अंदाज़ में सम्झायो हो। अणविसरंदड़ किरदारु आहे जंहिंखे सदाईं यादि रखियो वेंदो। मेड़ाके वारी तक़रीब में शेर चांडियो, तक़रीब में बरकत सोढर, एजाज़ बुघियो, ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही, ख़ान मोहम्मद मारफाणी, सईद चांडियो, निसार अमीराणी, आसिफ़ आज़ाद शिरकत कई।